बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। उमेद त जिथे हूंदा ख़ुशि हूंदा। रब साईं तव्हांखे हमेशह शाद ऐं आबाद रखे। दोस्तों, असांजो किस्सो हली रहियो आहे वामिक हुन शहज़ादो किसाब ऐं शहज़ादे महबूब जो, जंहिंजूं टे क़िस्तूं तव्हांजे अॻियां पेश कयूं अथऊं। अॼु चौथीं क़िस्त मुख़्तसिर टी क़िस्त जो बयानु। त शहज़ादे खे जॾहिं हिंदुस्तान जे बादशाह अहिड़ा छह हीरा ऐं कपिड़ा चया त शहज़ादो उन्हनि जी ॻोल्हा में वरी निकितो। उहो लकुण बि खईं, मशाल बि खईं, समुंड में लथो। मशाल जे करे को बि जानवर हिन जे वेझो न पियो अचे ऐं उन लकुण जे करे पाणी हिन खां नंढो। आख़िर हे अची उते पहुतो जिथां हिन हीरा खयां हा। हिन हीरा जो खयां उते हिन चयो त ॾिसां त हीरा अचनि किथां था। उहो साॻियो रस्तो वठी हलियो, चङो पंधु हलियो, पाणीअ में ई हले पियो। पाणीअ में हले पियो, हिकिड़ो कुन आयो। उहो हिकिड़ो कुन हुयो, उन कुन जो पाणी ॾाढो कारो हुयो ऐं बदबूदार पाणी हुयो। पर उन कुन मां प्रेशर ते पाणी ईअं पियो निकिरे मथे फुहारे वांगुरु, पर उहो जेको निकिरे पियो त उहो अछो पियो निकिरे ऐं थधो। शहज़ादो हेठि कुन में लथो। लहंदे लहंदे शहज़ादो वञी ज़मीन ते पेर हयो, हलियो। उहा कसी नाली जेका हुई जंहिंमां हीरा अचनि पिया, उहा वठियूं अॻिते हलियो। ॾिसे हिकिड़ो गार हुयो, उनखे दर हुयो लोहो, दर बंदि लॻो पियो। शहज़ादे सोचियो त सॼो इसरार इन में आहे। उहा नाली जेका हुई, नाली थोरी वॾड़ी हुई। शहज़ादो हेठि वेही गीसड़ उन नालीअ मां टपी हुन में अंदरि वियो। वॾो महलातूं हुयूं, बाग बागीचा हुया, पर को माण्हू छेड़ू कोन हो। शहज़ादो घुमंदे नेठि हिकिड़े कमरे में आयो। उन कमरे में आयो, उते ॾिठई त मथे हिकिड़ी मुंडी टंगी पई आहे ताज़ी माण्हूअ जी, जंहिंमां रत जा फुड़ा था किरनि। हेठि हौज़ आहे पाणीअ जो, उन ते 12 मेणबती हुन, उहे ॿरनि ऐं रत जो फुड़ो जीअं हुन में हौज़ में किरे थो त उहो मोती थो थिए। शहज़ादो अञा हिते ई बीठो त हिनखे ईअं खड़को ॿुधण में आयो, आवाज़ ॿुधण में आयो। शहज़ादो कुंड में लिकी वेठो, ॾिठई त 12 परियूं आहिनि। उहे 12 परियूं आयूं। उन 12 परियुनि छा कयो, जो हिकिड़ो सोनो बिस्तरो आंदुल, उन ते उहा मुंडी जेका टंगी पई हुआ, मुंडी बि लाठनि ऐं कुंड में धड़ पियो हो, उहो धड़ खणी हुन ते रखी, मुंडी धड़ सां मिलाए ऐं उन जी चौधारी मातम बि करणु लॻियूं, रोअण बि लॻी त उहो असांजा बादशाह उथ, 14 साल थी विया आहिनि असांखे इंतज़ारु कंदे, उथ। रोअनि पई। शहज़ादो ॾिसे पियो वेठो। ईअं कुझु घड़ी गुज़री त शहज़ादे ॾिठो त ज़मीन फाटी। उन मां हिकिड़ो माण्हू ॿाहिरि निकितो, नूरानी पोशाक हुअसि, नूरानी चेहरो हुअसि, पर शहज़ादे सुञातो त हे उहो माण्हू हुयो, उहो जेको मस्जिद में हिनखे मिलियो, जंहिं हिनखे इहो मशाल बि ॾिनी हुई ऐं इहा काठी बि ॾिनी। उहो जो उथियो निकितो त उनखे परियूं झुकी ऐं परियुनि हुनखे आजा कई, इज़त कई। परियुनि हुनखे चयो त असांजो इंतज़ारु कॾहिं ख़तमु थींदो। परियुनि खे चई हाणे तव्हांजो इंतज़ारु ख़तमु थियण वारो आहे। हिते बीही ऐं हीअं शहज़ादे ॾे निहारे। शहज़ादो कुंड में लिकियो वेठो। शहज़ादे ॾे निहारे, शहज़ादे खे चई शहज़ादा ॿाहिरि निकिरी विया। शहज़ादो ॿाहिरि निकितो। शहज़ादे खे चई तोखे ख़बर आहे त हे केरु आहे, जंहिंजो हे लाश आहे? चई मूंखे ख़बर न आहे। चई हे तुंहिंजो पीउ आहे। शहज़ादे पंहिंजो पीउ कोन ॾिठो, माउ जे पेट में हो। चई हे तुंहिंजो पीउ आहे। हे जेको ज़ेरे ज़मीन आहे, ईरान जा जेके बि बादशाह आहिनि उन्हनि जो हे कब्रिस्तान आहे, उन्हनि खे हिते पूरी न आहे। पर तुंहिंजे पीउ खे पूरियो न अथनि, छो जो तुंहिंजे पीउ जो जेको रोअण वारो या मातम करण वारो कोन हो, उहा रस्म पूरी न थी हुअसि, तंहिंजे करे तुंहिंजे पीउ खे पूरियो कोन अथनि। हे 14 सालनि खां हे परियूं हिते रोअनि थियूं, मातम कनि। हाणे अॼु तूं आयो आहे, उहा रस्म तूं पूरी कर। पोइ शहज़ादो हुननि मुंडी पाण में मिलाई। शहज़ादो जीअं अची हुनजे मथां बीठो, पीउ जे लाश जे मथां, त शहज़ादे पीउ जे लाश ते हथु रखी, अञा हथु रखियो त रब जी कुदरत हो जेरो थी वेही रहियो। त नूरानी चेहरे वारे शहज़ादे खे ॿुधायो त हे तुंहिंजो पीउ आहे ऐं हुनखे ॿुधाई त हे तुंहिंजो पुटु आहे। पाण में मिलिया, ॾाढा ख़ुशि थिया। पोइ जेको नूरानी चेहरे वारो हो, वरी ज़मीन फाटी, उहो अंदरि ज़मीन में हलियो वियो। पोइ पंहिंजे पीउ खे साण करे ऐं मोटी
हिंदुस्तान आयो, मोटी वारी साॻियो हिंदुस्तान आयो, अची पंहिंजे माउ सां मिलाईंसि, अची पंहिंजे माउ सां मिलाई, उहा बि हिनखे मुअल सां ई वेठी, उहा मिली हिन सां ॾाढी ख़ुशि थी। उहा बि ॾाढी ख़ुशि थी। हाणे हेॾां हिन अॼु उहो चोथों ॾींहुं पूरो पियो थिए, जेको हिन बादशाह खे चयो हो त मां तोखे चोथे ॾींहुं हीरा बि ॾींदुसि ऐं उहा कपिड़ा बि ॾींदुसि। इन ई टाइम में हिंदुस्तान जे बादशाह पाण आयो, छो जो धीउ जो अंगल हुयुसि, उहो पाण आयो शहज़ादी महबूब जे महलात ते, त लाल वञी वेठां, चोथों ॾींहुं आहे। आयो जो ॾिसे त महलात जे ॿाहिरें दर ते वॾनि सिंगनि वारा राकास, उहे दरबान छा बीठा, नौकर लॻा बीठा महल जे ॿाहिरि। हैरान थी, फ़िलहाल त डिॼी वियो, त भला भुलिजी त कोन पियो, उहो ॾिठई त न महल त साॻियो आहे। नेठि ॾाढे मुश्किलात सां मोकल वठी इहे अंदरि किरियो महल। हिनखे दरबान अंदरि वठी विया, जिते बादशाह ईरान वारो ऐं शहज़ादो महबूब, माना ॿई पीउ पुट ॿई वेठा। शहज़ादे हिनखे ॾिसी ऐं उथियो, हिनजी चङी मरहबा कई। बादशाह खे चई त बादशाह सलामत, मां पंहिंजो वाइदो कोन विसारियो आहे, मां तव्हां अॼु जो ई वाइदो कयो, मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे, 4 ॾींहंनि वारो मूंखे पंहिंजो वाइदो यादि आहे, मां विसारियो न आहे। हाणे तव्हांखे घणियूं लालूं खपनि त मां तव्हांखे ॾियां। हिन नौकर खे हुकुम ॾिनो, हिकिड़ो प्यालो ॾिनईंसि, त इहो प्यालो पाणी जो भरे आहे, प्यालो पाणीअ जो भरे। छा चए, छा थो करे, हीरा ॾे, ही वरी पाणी थो घुराए, पाणी घुराई। पाणीअ जो प्यालो जॾहिं आयो त हिन छा कयो, जो सुई ॾिनई पीउ खे, सुई ॾिनई, सुई ॾिनई हुन पंहिंजे चीच में, जीअं जो सनड़ी सुई चीच में हई त उन मां रत जा फुड़ा निकिरण लॻा, मथे करे थोरो ज़ोर ॾिनई त 10-12 फुड़ा रत जा वही वञी पाणी में पिया। जीअं उहे पाणी में पिया त हिकदमि बदिलजी लाल थी पिया। बादशाह हिंदुस्तान वारो ॾिसे पियो, अजब में अची परेशान थी वियो त हे छा, ही त भला को जादू आहे। शहज़ादे चयसि त साईं तव्हांखे ख़बर हुजे, मां ईरान जो, तव्हांखे ॿुधायुमि त ईरान जे बादशाह जो पुटु आहियां। असांजे ईरान जे बादशाह ऐं शहज़ादनि जे नब्ज़ुनि में जेको रतु डोड़े थो न, उनजो हिकु हिकु फुड़ो समी लालनि खां ज़्यादा क़ीमती आहे। जेको अखियुनि जो ॻोढ़ हुन सां ॻाढ़ींदा आहियूं, उहो हज़ारे मोतियुनि खां वधीक मुल्ह जो आहे। इहो ॻुझ मूंखे ख़बर न हुई, इहो मूंखे पंहिंजे पीउ ॿुधायो। हाणे जो हिंदुस्तान जे बादशाह खे ख़बर पई त भला ईरान जे वॾो बादशाह, ईरान ताक़त हुयो, ईरान जो बादशाह उहो वेठो आहे, मां उन जे साम्हूं अची बीठो आहियां, मां उन सां मिलियो बीठो आहियां। त हिंदुस्तान जो बादशाह हिकदमि गोॾनि भर झुकी ऐं बादशाह खे सलाम कई, बादशाह खे सलाम कई। बादशाह उन सां कचहरी कई, बादशाह उन खां हीरा वठी ऐं बादशाह उथियो, पोशाक बि ॾिनईंसि। बादशाह अची उहे हीरा ऐं पोशाक परनि वारी ॾिनी अची पंहिंजी धीउ खे, धीणसि खे जो मिलियूं ॾाढी ख़ुशि थी, वरी उहे हीरा पोइ हार ठाहे, उहो परी वारो पोशाक पाए वरी आई बाग़ में घुमण। घुमंदे घुमंदे वरी बची वञे अंब जे वण वटि वेठी, उते चतू ऐं मीना मथे वेठा। हाणे अॼु कनाए पई त अॼु ॾिसां त चतू ऐं मीना छा था चवनि। चतू चयो त अॼु त शहज़ादी ॾाढी बराबरि सुहिणी पई थी लॻे, शहज़ादी खे अॼु हीरा बि ठहनि था, शहज़ादीअ खे इहो वॻो बि ठहे थो। पर मज़ो इहो आहे त जंहिं हेॾा कशाला करे शहज़ादीअ जे लाइ जा इहे अंगल पूरा कया आहिनि,
जेकर शहज़ादी उन सां शादी करे न अञा वधीक भलो। हवा शहज़ादी जो ॿुधो त शहज़ादी वरी मोटी आई, वरी बूथ सुजाई वेही रही। बादशाह खे ख़बर पई, बादशाह आयो, अबा हाणे छा खपई? बाबा मां शादी कंदसि उन सां कंदसि जंहिं हे मुंहिंजा अंगल पूरा कया। हाणे बादशाह खे त ख़बर हुई त ईरान जो शहज़ादो आहे, ईरान जो बादशाह, उन जो पुटु आहे, ईरान हेॾो ताक़तवर मुल्क आहे, भला मूंखे बि त पंहिंजी धीउ ॾियणी आहे, कंहिं बादशाह खे ॾींदुसि, उन खां भलो आहे त ईरान जे बादशाह सां कयां त उहो त अञा वधीक बहितर थींदो। बादशाह खे बि ॻाल्हि ॾाढी वणी। पोइ हिन छा कयो, हिंदुस्तान जे बादशाह चई त न, जहिड़ो हुननि जो मान शान आहे त उन हिसाब सां मां हुननि जी माइटीअ लाइ वञा। हिंदुस्तान जी बादशाह हिकिड़ो वॾो लश्कर तयारु कयो, जीअं जंग जे लाइ लश्कर तयारु कबो आहे, एॾो वॾो लश्कर वॾो तयारु करे ॿियो बादशाह जिननि परियुनि जो लश्कर गॾु कयो। ॿ वॾा लश्कर वठी बादशाह ईरान रवानो उते ईरान में उहो वेठो शहज़ादो कसाब हुकूमत ते कब्ज़ो कयूं। उनखे ख़बर न हुई त ईरान जो बादशाह वरी वापसि आयो आहे, उहो हुकूमत ते कब्ज़ो कई वेठो। जॾहिं जो उनखे ख़बर पई त हिंदुस्तान खां ॿ वॾा लश्कर आया आहिनि मुल्क ते, का कयूं पिया था अचनि, हिन फौज घुराई, पर हिन ज़ुल्म करे छॾिया हा। माण्हू हिन मां बेज़ार हुया, फौज खे पघारूं कोन पई मिलनि, फौज बि थोरी थी, नेठे न पैसा ॾेई ऐं जंग लाइ माण्हू घुराया। त भाउ मां पैसा थो ॾियां, जंग लाइ माण्हू घुराया। थोरो लश्कर थियो, ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया, पर हिन शिकस्त खाधी। शिकस्त बि खाधई ऐं मारिजी बि, कसाब मारिजी बि। हे जो मोह त हिन जी सिसी ऐं धड़, जिन ऐं परियूं, हेठि ज़ेरे ज़मीन वारो जेको कब्रिस्तान हुयो, जेको समुंड में जिथे शहज़ादो वियो हो, हे उते खणी वञ, जिते ईरान जे बादशाह जो कब्रिस्तान हो। उते जंहिं हंधि अॻ में हिन ईरान जे बादशाह जी सिसी पई लड़के, उते वञी हिन जी मुंडी लड़कायनि। जेको रतफड़ो हिन जे सिसीअ मां पे किरियो, उहो हिकदमि बदिलजी हुन जो रत पियो किरे त हीरो पियो थिए, ऐं हे ज़ालिम हुयो, हिन जो रत जो पियो किरे जीअं पाणीअ ते किरे पियो, हौज़ में किरे पियो, त उहो रत जो फुड़ो जल्दी बदशिकिल हिकिड़ो ड्रिज जहिड़ो ॾेडर थी पियो, उहो हीरो पियो थिए, ऐं हिन ज़ालिम जो रत जो पियो किरे त उहो रत जो फुड़ो फिरी हिकिड़ो बदशिकिल ड्रेजार ईंदड़ ॾेडर पिए थियो, ऐं उहो समुंड में तरंदो पियो आहे। ऐं एॾा ॾेडर थी विया, छो जो रत जो फुड़ो त हर हर किरे पियो न, एॾा ॾेडर थी विया जो केतिरनि ई मेलनि ताईं समुंड में बदबू थी वई, ऐं समुंड में जेको आहे तो उन जे करे समुंड जो पाणी बि ज़हरीलो थी वियो उन एरिए में, जिथे जिथे इहे ॾेडर तरनि पिया। माना हुनखे पंहिंजे ज़ुल्म जी उहा सज़ा मिली, उनखे पंहिंजे ज़ुल्म जी सज़ा मिली। पोइ ईरान जी बादशाह, पोइ हिंदुस्तान जे बादशाह जॾहिं ईरान ते फतह हासिल कई, उहो पंहिंजो सॼो लश्कर वरी मोटाए वापसि आयो पंहिंजे हिंदुस्तान, अची शहज़ादे महबूब ऐं उनजे पीउ सां मिलियो। उन्हनि खे पहिरियों मुबारक इहा ॾिनई त मां तव्हांजो जेको दुश्मन आहे, मां उन दुश्मन खे मारे आयो आहियां, मां उन दुश्मन खे मारे, हाणे तव्हां हलो, सॼो मुल्क जेको आहे सो तव्हांजे इंतज़ार में आहे, तव्हांजे आजा में आहे। पोइ बादशाह ऐं शहज़ादो महबूब पंहिंजे राणी समेत हिंदुस्तान जे बादशाह हुनखे नौकर चाकर लश्कर गॾे ॾिनो। उहे वरी साॻियो ईरान विया। जॾहिं जो ईरान में पहुता, माण्हुनि बादशाह खे जो जेरो जाॻंदो ॾिठो, माण्हू त हुन मां बेज़ार हुया त माण्हुनि पे जशन मल्हाया। वरी जो ॾिठुनि त बादशाह सो बि जेरो थी आयो आहे, भणा असांजो इंसाफ़ वारो बादशाह जेरो थी आयो आहे, माण्हू ॾाढा ख़ुशि थिया, सॼे मुल्क में जशन थी विया, ख़ैर ख़ैरातियूं थियूं, बादशाह खे विहारिनि तख़्त ते।
बादशाह अची वरी साॻियो पंहिंजो तख़्त संभालियो, साॻी पंहिंजी अदुल इंसाफ़ सां पंहिंजी हुकूमत करणु लॻो। उन खां कुझु ॾींहंनि खां पोइ हाणे हिंदुस्तान जे बादशाह हाणे सोचियो, दिलि में सोचईं त मां ॼण हिकिड़ो हुननि ते अहसान बि कयो आहे, मां हुननि ते अहसान बि कयो आहे, हाणे मां वरी हुननि खां सां माइटीअ जी ॻाल्हि कयां। पोइ हिंदुस्तान जो बादशाह वरी हिन वटि आयो त हाणे जेको आहे त मां तव्हां वटि आयो हां त तव्हां मूंखे पंहिंजे माइटीअ में ॻंढियो। मुंहिंजी धीउ आहे, उनजा अंगल वॾा आहिनि, मां बादशाह थी बि हुनजा अंगल पूरा कोन थो करे सघां। सलाम आहे शहज़ादे महबूब खे जंहिं हुनजा अंगल पूरा कया आहिनि, हुनजा अंगल पूरा कया आहिनि। सो हाणे ज़ारा धीउ धण आहे, मूंखे बि हुनजो ॿारु लाहिणो आहे। मूंखे शहज़ादे महबूब खां वधीक बहितर ॿियो को कोन थो लॻे। सो तव्हां मूंसां माइटी। हाणे बादशाह ते हुनजो अहसान बि थी वियो हो, बादशाह ते अहसान बि थी वियो हो। ऐं वॾी ॻाल्हि, शहज़ादो महबूब उन जी बि दिली तमन्ना हुई त भले शादी थिए, भले शादी थिए। ॾींहं मुक़ररु थिया शादीअ जा ॾींहं मुक़ररु थिया। ॿिन्ही मुल्कनि में जशन थियो, ॿिन्ही मुल्कनि में जशन थियो, ख़ुशियूं थियूं। मुक़ररु तारीख़ ते शहज़ादो महबूब ॼञ वठी अची ऐं हिंदुस्तान जे शहज़ादीअ सां गुलेरख जी शहज़ादीअ सां शादी कई। शादी करे पंहिंजे मुल्क मोटी आयो। हिन जो पीउ हुकूमत करे पियो, हे वरी पंहिंजो साॻियो शेल शिकार में ज़िंदगीअ जा ॾींहं गुज़ारणु लॻो।